दोस्तन जो तकरार तकरार दोस्तन जो तकरार त घोरियो पर जे तू मुखां रुसी वई न त ईअं सम्झ त मुखां मुंहिंजी ज़िंदगी रुसी वई। चरियो थियो आई जासोट अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करीं? ही दिल जान तो तां घोर। चाचा चुप करण सां कुछ बि कोन वरंदो। बालाश खान असांखे कर्ज़ी करे कैद करे छॾींदो। तव्हां रुगो मूंखे इजाज़त ॾियो त रोशन खे बालाश खान जे कैद मां भॼाए अचां। न मल्हार पुट न, इएं करण सां रोशन खे बालाच खान माराए छॾींदो। मुंहिंजो पुट मुंहिंजे पछाड़ीअ जो सहारो आहे। चाचा तुंहिंजो आख़िरी सहारो त उते कैद आहे। उन जे करे असांखे बग़ावत करणी पवंदी। न मल्हार, असां ॻोठ जा माण्हू पंहिंजे पेट पालण में पूरा आहियूं। असां सरदारनि सां सीना ज़ोरी कोन करे सघंदासीं बाबा। चाचा मिठल, बालाश खान जो ज़ुल्म बर्दाश्त करण जहिड़ो कोन्हे। पर छा सारंग, मल्हार त आहे ई चरियो, पर तूं त सियाणो आहीं न। तुंहिंजी दिल में भी का बालाश खान सां झेड़े जी ॻाल्हि आहे छा? चाचा झेड़ो तो कोन था कयूं न बालाश खान सां, पर उनखे एतिरो त चऊं न त असांजा गभरू जवान केसी ताईं उन जी कैद में रहंदा। जेसी ताईं असां पंहिंजो सिर झुकाए हुन जे अॻियां ग़ुलामी ॾींदासीं न, ओसी ताईं बालाश खान जो कैद असांजे माण्हुनि सां भरियल हूंदो। मल्हार सही तो चए चाचा मिठल, कुछ न कुछ करणो पवंदो। मुंहिंजे करे तव्हां पंहिंजूं जवानियूं बाहि में न साड़िजो पुट। मां ही ॻोठ छॾे बेहद वञी ॿिन्ही सरदार जो कर्ज़ लाहींदुसि, मन पोइ रोशन आज़ाद थिए। चाचा रजब, ॻोठ न छॾ त बहितर आहे। असां भी तो सां गॾु हलंदासीं चाचा रजब। हिते हूंदासीं त बच्चा गुलाम थी वेंदा। सभु ॻोठ छॾे हितां लॾी था वञनि, ते रहियो छा आहे जो अञा वेठा आहियूं। हिते वॾड़नि जूं क़बरूं आहिनि, अबनि ॾाॾनि जूं यादूं आहिनि। सभु छॾे हलिया वञो? न, ईअं न थींदो। ही ॻोठ, ही इलाइक़ो असांजी सुञाणप आहे बाबा। असां पंहिंजी सुञाणप छॾे कोन वेंदासीं। त पोइ असांखे सरदार जी ग़ुलामी मां आज़ादी वठण लाइ हिकिड़ो ई हल आहे, उहो आहे झेड़ो। जेकॾहिं तव्हां झेड़ो ई नथा करे सघो त असांजो नस्ल ग़ुलाम ऐं ग़ुलाम ई थी रहंदो। जज़्बाती आहीं मल्हार। नूरल, पंहिंजे पुट खे सम्झा, छो तो पंहिंजी जवानी जो दुश्मन थे। रजब, अलाह कंदो तुंहिंजो पुट आज़ाद थींदो। तूं परेशान न थी अदा। हाणे ही कैद खानो तुंहिंजो मुक़द्दर आहे ग़ुलाम खानो। हा, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञे त पोइ ॿाहिरीं दुनिया जो दर्शन तोखे नसीब ज़रूर थींदो। तुंहिंजी दिल जी ख़्वाहिश मुंहिंजे जीअरे पूरी न थींदी बालाच खान। मूंखे तुंहिंजो ज़ुल्म क़बूल आहे। बाबा साईं सां कयल वाइदे जी भनकड़ी मूंखे क़बूल कोन आहे। ॾाढो को निर्जो आहीं ग़ुलाम खान। मूंखे हिन कैद मां आज़ाद कर त तुंहिंजो कर्ज़ लाहियां। बाक़ी जेकॾहिं कैद में हूंदुमि त तुंहिंजो कर्ज़ किथां लाहींदुसि? मारूड़न के मारे थो रंग दिल छो ॾाढ ॾेखारे थो, खिलंदा खोड़र वारे थो करके छॾे थो जा। हल त घर हलूं। मां हिते सही आहियां, मां घर कोन हलंदुसि। हाणे तूं जीअं चवंदे न चाचा, मां तीअं कंदुसि। बस घर हल तूं। शेरदिल, तूं मूंसां हिकिड़ो वाइदो कर त आईंदा तूं। मां हरू भरू वॾेरनि सां छो विढ़ंदुसि? भला तर जा सभु वॾेरा ख़राब आहिनि छा?
पर इहो बालाच खान जड़नि वॾेरनि असां ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन जे करे दिलि चवंदी आहे त उनखे उफट मारे विझां। अञा चवे थो त घर हल। अरे ना हका ॿियो छा आहे? तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। चाचा अहिड़े ॾिस मूं तो बज़ारी कई, हाणे कावड़ छॾ, तूं घर हल। सोट तुंहिंजे लाइ ॾाढी परेशान आहे। पुट वञी खॾ में पवन बालाज खान जहिड़ा वॾेरा। तूं पंहिंजा वेरी न वधाए पुट। अड़े तोखे कुझु थियो त असांजो छा थींदो? चाचा मूंखे कुझु कोन थींदो। हरू भरू तूं परेशान न थी। इन तरह जा सभु लोफर गॾिजी बि शेर दिल जी तरी पटे कोन सघंदा, छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। चाचा अकबर, मासात शेर दिल सभिनी सां पुॼण जे लाइक़ु आहे। तव्हां पंहिंजी दिल में वहम विश्वास न रखो। चाचा अकबर, मासात शेर दिल जी बहादुरी जा किसा सॼे तर में मशहूर आहिनि। ठहियो ठहियो, तव्हां बि ॻाल्हायो। हे बि मुंहिंजे लाइ मोतबर थिया आहिनि। हिकिड़ो शेर दिली खोड़ा। ओ चाचा हाणे कावड़ खे छॾ, अच त हलो हली हल। मूंखे वञण ॾे, मां तोसां रुठल आहियां। रब ख़ैर करे। एतिरी कावड़ मूं मिस्कीन सां। पाण त दिल जो पको आहीं। मां तुंहिंजो दीदार करण जे लाइ तुंहिंजे घर थी अचां, उते बि नथो मिली। अञा बि कावड़ न कयां? जानिब, रब जी काइनात में सभिनी खां मिठो आई मूंखे तो। मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हर हर तुंहिंजे मथां घोर वञा, पर लोक खां लिकी मिलण महबूब साईं पंहिंजी मजबूरी आहे। पर मासात थी त मिली सघे थो न। उन ते बि पहिरा ऐं पाबंदियूं आहिनि छा तुंहिंजूं मल्हार? मिठा माण्हू, आईंदा अहिड़ी ग़लती कोन थींदी। हाणे त कावड़ छॾ न। मल्हार, तोसां रुसी ज़िंदगी गुज़ारियां मुंहिंजे वस में नाहे। रूह जो रिश्तो आहे तोसां। भला तो ई ॿुधाए, तोसां मुंहिंजी कावड़ कीअं थी सघे? मल्हार खे उफट मारण जूं मयारूं ऐं ॾोरापा छो ॾींदी आहीं? ॾोरापा न, बस दिल जे चवण ते तोखे मयार ॾींदी आहियां। हाय, दिल नथी मञे त मल्हार खां सिवा सॼो ॾींहुं मुर्की गुज़ारियां। मल्हार तो तां कुर्बान मासात। आईंदा पंहिंजे महबूब सां मुलाक़ात मल्हार जो महमूल हूंदी। त पोइ दिल ऐं दिमाग़ ॿई बाग़ बहार हूंदा तुंहिंजा ऐं मुंहिंजा। मासात मिठो आहे मूंखे, इन जे करे मजबूर थी तोखे मयार थी ॾियां। मन मुरीद आहे तुंहिंजो। तूं दिल खे पक ॾेई सम्झाए छॾ त हाणे खां अशर ताईं मल्हार तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजो ई रहंदो। हाय हाय, ॾाढो मुश्किल आहे महबूब खे महबूब चवण। मल्हार, जेकॾहिं इहे हथ ठोकियूं रस्मूं न हुजनि हा न, त हीअ राबेल तुंहिंजी प्रीत जो झंडो खणी सॼे ॻोठ में फड़काए हा। असांजे प्यार खे हिन दुनिया जी मोहताजी कोन थींदी। तूं पक सम्झ महबूब साईं। जो हक़ तोखे न आहे शाहनवाज़ खान। अॼु माफ़ कयां थो, आईंदा अहिड़ी ग़लती न कजांइ। पर गुलाम खान असांजो वॾो भाउ आहे बालाज खान। भाउ आहे शाहनवाज़ खान, पर वेगो भाउ आहे ऐं हू हिन तरह जो सरदार थी न, कॾहिं बि न। पर बाबा जो सॻो पुटु आहे, तो उनखे क़ैद करे छॾियो। हा, कयो अथमि क़ैद गुलाम खान खे। वञी दाइम ते
जेसी ताईं गोराम मूंखे सॼी मिल्कियत लिखी न ॾींदो न तेसि ताईं क़ैद खानो गोराम जो मुक़द्दर आहे। हिन मिल्कियत जो मालिक त मां बि आहियां बालाज खान, त पोइ मूंखे बि क़ैद कंदे? शराफत सां पेश ईंदे त मज़ा माणींदे, पर जेकॾहिं बुछड़ो थींदे न त पोइ बालाज खान बोलाटी हिकिड़ी खाराईंदी। एॾो नाहक न कर बालाज खान, रब ॾिसई थो मतां कावड़ जी न पवई। शानवाज़ खान, गोराम खान तव्हांजो सजण नाहे, तव्हां उन जी पुठ भराई छो था कयो बाबा? मुंशी, तूं बालाज खान जे पोयों पियो आहीं ऐं पंहिंजो सिर बि खणाईंदे। बालाज खान जबल आहे, जबल। जबल सां टक्कर खाइण सां माण्हू जो पंहिंजो मथो फाटंदो आहे। शानवाज़, जे ज़िंदगी प्यारी अथई त हयातीअ जा बाक़ी ॾींहं ख़ामोशीअ सां गुज़ार, न त मां विसारे वेंदुसि त को मुंहिंजो सॻो भाउ हुयो। सरदार साईं, शानवाज़ खान सफ़ासुल बाह थियल अथई, बाह। मुंशी, बालाज खान खे अरड़ा घोड़ा पालण ईंदा आहिनि। जे शानवाज़ सही हलियो त ठीकु आहे, न त हिन रियासत जो हिकिड़ो ई हाकिम आहे, बालाज खान। अल्लाह कंदो ईअं थींदो बाबा। ॿुधो कोन अथव कि घणे रने घर न हले, घणे मर्दे हर न हले। सरदार साईं, तव्हां अकेला वारस थींदो न सॼी मिल्कियत जा, सफ़ासुल कम मन न थी पवंदो। मुंशी, बालाज खान जो हुकुम आखिरी हुकुम आहे। कोई शानवाज़ खान रंज रहे या रासी, पर हिन रियासत जो हाकिम मां ई आहियां, बस। अदार बाबा, रोशन जे क़ैद मुंहिंजो जीउ झोरे छॾियो आहे। अल्लाह सरदार खे पुॼे नाहक मुंहिंजे पुट खे क़ैद करे छॾियो आहे। चाचा रजब, रोईंदे त अखियुनि जी रोशनी हली वेंदई। न रो चाचा, अल्लाह कंदो अदा रोशन आज़ाद थी वेंदो। पुट आज़म, एतिरी माया मां किथां आणियां जो पंहिंजो पुट आज़ाद थो करायां? छो था मूंखे कूड़ियूं आथतूं ॾियो? अदा, मूंखे कूड़ियूं आथतूं छो था ॾियो? अदा रजब, रब पाक जॾहिं ॾींदो त देरि नाहे। अदा, रोशन जो आज़ाद थियणु या नसीब आहे। ॾाढी उमेद हुयमि त रोशन पुट मुंहिंजे लाश खे कुल्हो ॾेई क़बर भेड़ो कंदो। हाणे त सभु आसरा खाक थी विया। चाचा, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो करीं? रब पाक तोखे वॾी ॼमारा ॾे। कहिड़े कम जी हयाती अदा? मां हाणे हितां लॾे ही ॻोठ छॾे हलियो वेंदुमि। असां बि तोसां गॾु हे ॻोठ छॾींदासीं चाचा रजब। हिते बुख ऐं बदाली बि तंग कयो आहे, गुज़ारो कोन थो थिए। शहर में पिनी सरदार जो वञी कर्ज़ लाहींदुसि। जेकॾहिं रोशन आज़ाद थी पियो त रजब जी हयाती मोटी ईंदी। असांजे लॾे वञण ते सरदार रोशन ते ॾमरिजी पवे। मतां बालाज खान कीअं लॻे जो रजब कर्ज़ ॾियण जे ख़ौफ़ खां भॼी वियो? पुट, काॾे भॼी वेंदुसि ज़ालिम खां? ॿियो त वरी मुंहिंजो रोशन में साहु आहे ऐं रोशन उन ज़ालिम जे क़ैद में आहे, क़ैद में। पोइ दा जेका तुंहिंजी मर्ज़ी। अदा, ईअं थो लॻे ॼण ही ॻोठ असांजे मुल्क जो हिसो ई नाहे। हिते सिर्फ़ु बुख ऐं बदहाली ऐं सिर्फ़ु ॾोझरो ई ॾोझरो आहे। ऐं ॿियो त अदा, सरदार जा सभु कर्ज़ी आहियूं। आहे त वॾी वेदन अदा, अबाणा कखा इन्हनि जे करे रहिया पिया आहियूं। ॿियो त अदा, औलाद खे असां गुलाम करे छॾियो आहे। सरदार असांजे सिर जो दुश्मन आहे। जेकॾहिं बचा बचाइणा आहिनि न त पोइ ही ॻोठ ऐं हे इलाइक़ो छॾिणो पवंदो। अदा, मां त हाणे हिते कोन रहंदुसि, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी।
ॾाढी बेकरार आहे मुंहिंजी दिलि राणीअ जे करे, पर हुन चरीअ खे त ख़बर ई न आहे त हुन में मुंहिंजो साहु आहे, पर दिलि चरी खे ख़बर ई न आहे मुंहिंजे ऐं हुन जे विच में आसमान ऐं ज़मीन जो फ़र्क़ु आहे। छा कयां, कीअं सम्झायां दिलि खे त महबूब माणणु ॾुखियो आहे। कुझु बि आहे, महबूब साईं जी मोहबत माणणु मुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। महबूब साईं जे सिवा सर ई कान थी। छा कयां, दिलि दीदार करण लाइ दाऊं करे बेकरार करे छॾियो आहे। मुंहिंजियूं अखियूं अमीर महबूब सां अड़िजी वियूं आहिनि त मुंहिंजो साहु थो वञे ऐं आऊं उन जे दर जो ग़ुलाम। बेवफा हयाती, हाणे खां क़यामत ताईं साथ कोन ॾिनी मंठार। न त राणी हर हर तुंहिंजी अखियुनि जे माणकिन में पाण खे ॻोल्हींदी। मोतियुनि जहिड़ो माण्हू आहीं मंठार। वॾा वक़्त आहिनि मुंहिंजा जो तूं मुंहिंजो नसीब थियो आहीं। अञा त नसीब ते मुंहिंजो पुख़्तो यकीन नाहे महबूब साईं। जेकॾहिं तूं मुंहिंजे नसीब में आहीं त पोइ मां क़ुर्बान वञा पंहिंजे नसीब ते। जिन जीअरे जन्नत जी हूर मुंहिंजे नसीब कई। राणी जे रग रग में रतल आई मुंहिंजे मन जा मंठार। तुंहिंजे नाम तां 7 भेरा ई ग़ुलाम क़ुर्बान वञे महबूब साईं। मुंहिंजे दिलि रखण जे लाइ त इज़हार वफ़ा तूं कोन थी करीं न। राणी खे तुंहिंजी मोहबत जीअण जो हौसलो ॾींदी आई। न त के ॾींहं अॻु क़बर जी मिटी मुंहिंजो मांस खाई वञे हा। ख़बर नाहे त तुंहिंजो इहो प्यारु हिन ग़ुलाम खे नसीब थींदो बि अलाए न, पर एतिरो यादि रखजांइ महबूब साईं, हिन ममठार जे मन जो ठार तूं आहीं। महबूब साईं, मुंहिंजो रब ॼाणे थो हिकु ॾींहं जी हयाती बि क़बूल आहे हिन ममठार खे, पर इहा पक थी पए त ममठार जो महबूब हुनजो नसीब थी पए। प्यार जी पचार करे रोई तो पई मंठार। छा कयां, बेपोच आहियां। जेकॾहिं तुंहिंजी बराबरीअ जो हुजां हा त बेवस अखियुनि मां सावण कोन वसे हा। दोस्तन जो तकरार, दोस्तन जो तकरार।